चरियो आहे छा भाउ मीर तोसां निकाह कयो आहे जेकॾहिं मीर मरी पियो त तूं बेवाह थी वेंदीअ इहा ॻाल्हि हिनखे सम्झ में नथी अचे। वीडियो में ॻाल्हि कंदासीं है तकरा ड्रामा सीरियल छाजे करे न आयो दोस्तों, छाजे करे जो तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो वीडियो जे ज़रिए मीर ऐं ॿियो जेको डायरेक्टर आहे दोस्तों उन्हनि पैगाम ॾिनो हुयो त सूमर खां वठी जेको आहे सो नई किस्त तव्हां वटि पुॼी वेंदी दोस्तों। अॼु सूमर जो ॾींहुं आहे, छाजे करे जेको आहे सो उहा एपिसोड न पुॼी आहे तव्हां वटि, छाजे करे रिलीज़ न थी आहे दोस्तों। उन जो प्रोमो ई जारी न कयो वियो आहे जेको आहे सो सिंध टीवी जे प्रोमो ई जारी न कयो आहे सिंध टीवी वारनि जे तरफ़ां। छा जेको आहे हाय तकरार ऐं जेको आहे ज़हर ज़िंदगी ड्रामो ॿई ख़तमु थी चुका आहिनि। उन जी जाइ ते हिकिड़ो ड्रामो मक़तल लॉन्च थी चुको आहे दोस्तों, जिन जा एपिसोड बि हलनि पिया, तक़रीबन 6 एपिसोड उन जा हली चुका आहिनि। ऐं उन खां अलावा मोहब्बतनि जो माग ड्रामा सीरियल आहे उन खे बि जेको आहे सो रिलीज़ करण लाइ तयारु आहिनि दोस्तों। छा इहे ॿई ड्रामा जेके पोयां हुया उहे ख़तमु करे चुका आहिनि सिंध टीवी वारा, ऐं छा हिन वक़्तु नए ड्रामे खे जेको आहे सो प्रमोट कयो वियो आहे, छा सूरत हाल थींदी मुकमल हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं दोस्तों। छाजे करे प्रमो जारो न कयो वियो आहे ऐं छाजे करे जेको आहे सो नई किस्त न आई आहे, इहा त कन्फर्म ॻाल्हि आहे कि हाय तकरार ड्रामा सीरियल जा मौजूद बक़ाया किस्त आहिनि दोस्तों, उहे कॾहिं बि रिलीज़ थी सघनि था। छाजे करे कहिड़ी मिस्टेक थी आहे हिननि जे लाइ, छा पैसनि जो मसइलो आहे दोस्तों, छा अदाकारनि खे पैसा ऐं पेमेंट नथो ॾिनो वञे, इन जे करे जेको आहे सो ड्रामा सीरियल खे कुझु टाइमनि जे लाइ रोकियो वियो आहे, अदाकार नथा अचनि दोस्तों। छाजे करे हींअर सर्दी जी जेका ॻाल्हि पई हली त सीउ घणा पइजी विया आहिनि, इन जे करे दोस्तों हींअर सर्दी बि नॉर्मल थी चुको आहे। ऐं तो छाजे करे जेको आहे सो नई किस्त न पई अचे, नयो एपिसोड न पियो अचे। घणा दोस्त कमेंट करे रहिया आहिनि त तव्हां हिकिड़ो वीडियो अपलोड कयो जंहिंमें तव्हां कूड़ ॻाल्हायो ऐं ग़लति ॻाल्हायो दोस्तों। असांजो कॾहिं बि ग़लति ॻाल्हि न थींदी दोस्तों, असां चैनल ते रियल ॻाल्हि कंदासीं। छाजे करे जो सिंध टीवी वारनि जा अदाकारनि जेके उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो वीडियो कुझु ॾींहं अॻु में आयो, तव्हां हिते थंबनेल बि ॾिसी रहिया आहियो, उन्हनि ई असांखे ॿुधायो हुयो त तक़रीबन सूमर जे ॾींहुं जेको आहे सो नई किस्त अची वेंदी दोस्तों। उन खे ई मद्देनज़र रखे असां हिकिड़ो वीडियो अपलोड कयो पंहिंजे चैनल ते। त असांजो मक़सदु करे तव्हांखे गुमराह करणु आहे, असांजो मक़सदु आहे तव्हांखे सिधी राह ऐं सुठी ॻाल्हि ॿुधाइजे दोस्तों। त असां तव्हांखे इन ई बारे में ॿुधायो त हिन वक़्तु कॾहिं उहा अचे जेको आहे सो जीअं एपिसोड रिलीज़ थींदी ऐं कॾहिं अंदर जी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाइण लॻो आहियां दोस्तों। हिन हफ़्ते में तक़रीबन तव्हां वीडियो जेको आहे सो नई ते ॾिसंदव, एकड़ बेकड़ को वीडियो पछाड़ी हफ़्ते जे पछाड़ी तारीख़नि में अचे त अचे, न त हिन हफ़्तो बि ईअं ई गुज़ारींदा दोस्तों। घणे भाङे पेमेंट जो मसइलो आहे त कुझु अदाकारनि खे पेमेंट नथी ॾिनी वञे, इन जे करे जेको आहे सो कुझु अदाकार शार्ट आहिनि, इन जे करे नई जेको आहे सो शूटिंग न पई हले ऐं नया जेको आहे सो रोल न पिया थियनि। त दोस्तों हिकिड़े चैनल जे ज़रिए इहा बि ॻाल्हि हली त तक़रीबन 25 एपिसोड हिननि जा हिकिड़े हफ़्ते में एक्सीडेंट थियो जंहिंमें डिलीट थी आहे दोस्तों। त 25 एपिसोड हिकिड़े हफ़्ते में कॾहिं बि न रिलीज़ थींदा, इहा ॻाल्हि तव्हांखे मां वाक़ई ॿुधाए छॾियां दोस्तों। छाजे करे ड्रामे जा जेके एपिसोड आहिनि उहे इंतिहाई नाज़ुक हूंदा आहिनि ऐं इंतिहाई जेको आहे सो घणो टाइम वठंदा आहिनि। छाजे करे सीड़प वारो कमु हूंदो आहे, कुझु एडिट थींदा आहिनि, उन खां अलावा कुझु सीन वठिबा आहिनि। तो उमेद आहे त इंशाल्लाह आईंदे हफ़्ते में तव्हांखे हिन ड्रामा सीरियल जा मज़ीद बि किस्त ईंदड़ में ॾिसनि। त दोस्तों वीडियो तव्हांखे किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। त दोस्तों मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में। ऐं उन खां अलावा ड्रामे जी ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त वीडियो अची रहिया आहिनि जंहिंमें शूटिंग बि जारी आहे दोस्तों, जंहिंमें सदोरे असद कुरैशी खे बि तव्हां ॾिसी रहिया आहियो शूटिंग में।